सांघर जे इलाइक़े बाबा बेरी निज़ामाणी पाड़ो नूरानी मस्जिद वारे इलाइक़े में 22 ॾींहं खां बिजली न हुअण करे इलाइक़े वासियुनि पारां सांघर वापडा ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई सांघर वाया झोल रोड बंदि करे छॾियो। उन्ही मौक़े ते एहतिजाज कंदड़ सनी यूसुफज़ई ज़ैन ऐं ॿियनि दाहींदे चयो त असांजे 3 इलाइक़नि जो ट्रांसफार्मर गुज़िरियल बरसात दौरान ख़राब थी पिया हुया, जिन्हनि खे 22 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर वापडा इंतज़ामिया बिजली बहाल करे ॾियण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त वापडा वारा बिजली बहाल करण लाइ फी ट्रांसफार्मर जा 1 लख रुपया रिश्वत घुरी रहिया आहिनि, जेका असीं ग़रीब हुअण करे रिश्वत नथा ॾेई सघूं। हिननि चयो त बिजली न हुअण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं करे मासूम ॿारनि में दस्त, उल्टी, मलेरिया जी बीमारियुनि कर खंयो आहे। हिननि वापडा जे आला अॻवाननि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।